अस्सलाम वालेकुम या अली मदद सिंध वासियो। मुझो अर्ज़ आहे हुकूमत सिंध पुलिस जे SB IG DIG उनके मुझी इहा ई अपील आहे त तनवीर साहब बेगुनाह नाजायज़ मुझे अजायो बीचे पइजी वियो आहे। बे नंबर मुझे हुकूमत जो कहिड़ो कमु आहे त जाथे झेड़ो थींदो आहे उहा हथ रखी ठाहींदी आहे ॿधाईंदी आहे त ठहो फ़ैसला रखबा आहिनि, पर ई कोन थींदो आहे त क़ौमुनि झेड़नि में हुकूमत भर धुर करे माण्हू मारींदी आहे। हाणे सिंध IG खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, ई न थींदो आहे। हाणे तनवीर तुंजी साहब महरम जो झेड़ो आहे, उन्हनि जी भर धुर करे उन्हनि सां चढ़ी अची माण्हू मारिया अथई ऐं फटी थिया आहिनि। महर अघु लिकल आहे, हाणे न आहिनि लिकल। हिकु अर्ज़ु मुंहिंजो इहो, ॿियो अर्ज़ु मुंहिंजो इहो ई आहे त जे माते ॾोह हुजे हा, को गुनाह हुजे हा, त को नेठि मां बि को लुंडो कोन हुउमि, चङो हुउमि, कंहिं चङी खे चवे हा, कंहिं ॿिए खे चवे हा। SB साहब हूअं मां सां गॾु हूंदो आहे, हूअं मां सां ॻाल्हाईंदो आहे 24 कलाक। तनवीर साहब इन दफ़े मां सां न पिया ॻाल्हायां, चवे हा त इहा ॻाल्हि आहे। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, न को मां ॾोह कयो आहे, न का मूंखे ख़बर ई आहे, न का चार ई आहे। ॿियो सिंध जे महरनि साहिबनि खे चङनि खे मुंहिंजो हे आहे त जे कुतो छितो थींदो आहे त उनखे मालिक ॿधंदो आहे। हिन झेड़े में ख़ुदि महर फटी आहे। ऐं ॿिए नंबर मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे तनवीर साहब खे त तूं अखियूं कर, सोच समझ। बाक़ी तोखे जे वेहण जो शौक़ु आहे त रमज़ान शरीफ़ गुज़रे हा, तोखे थियूं साल थियो तोखे अचणो हो, माॾे अची हा रमज़ान शरीफ़ में अची शैतानी कम जी अॼा थी। ईअं न कर, कुझु सोच। नेठि मुस्लमाननि जे हिते मां वटि सटिया थी, मां अहिड़ो न आहियां भारी त मां उन ग़रीबनि खे महिमाननि खे मां विढ़ंदुसि। घुमंदा वतन मुंहिंजा बच्चा आहिनि, तूं बि बचो आहे, तूं पंहिंजा बच्चा मार। तोखां ख़ुदा पुछंदो, हे घुमंदा वतन मुंहिंजो 11 तारीख़ सिंध जा राकू आहिनि, सिंध जा बच्चा आहिनि, मुंहिंजा बच्चा आहिनि, रहनि पिया, घुमनि पिया। मां कोन विढ़ंदुसि। जे विढ़ो हूंदो त पंहिंजे जाच 2 विखा करे अची विढ़ंदो मां, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। बाक़ी तूं भाव आहे, सोच सम्झ, बेगुनाह बेॾोह कुझु न कर।